شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا استعينوا بالصبر والصلاة إن الله مع الصابرين. बयान हलियो पे त मुख़्तलिफ़ हालात इंसानन के मुसलमानन के भी काफ़रन के पेश अचन था। दुनिया में ख़ुशियों बचन दियूं, ग़म बचन था। ख़ुशियुनि जी हालत में ग़मन जी हालत में ॿिन्ही हालतुनि में अहकामात आहिनि। छो त ईमान वारो जेको आहे उनजो ईमान इहो आहे त सभु कुझु अल्लाह पाक जे इरादे सां थिए थो। हिन काइनात जे अंदरि जेको कुझु थियो आहे, जेको कुझु थी रहियो आहे, जेको कुझु थींदो हिकिड़े अल्लाह पाक जे इरादे सां थींदो। ख़ुशी बि अल्लाह पाक जे इरादे सां आई आहे, अल्लाह ताला ॾिनी आहे, अल्लाह ताला मोकिली आहे। ऐं ग़म जेको आहे उहो बि अल्लाह रब्बुल आलमीन ॾिनो आहे। ऐं ख़ुशी बि इम्तिहान आहे ऐं ग़म बि इम्तिहान आहे। ख़ुशी जेका आहे उहा इम्तिहान आहे शुक्र जो, ऐं ग़म इम्तिहान आहे सब्र जो। त उन ग़म जी हालत में, परेशानी जी हालत में ज़ाहिर त उहो ग़म परेशानी उहा दूर थींदी अल्लाह पाक जे मदद सां। अल्लाह पाक जे मदद खां सवाइ ॿियो को मदद नथो करे सघे। सॼी काइनात जूं ताक़तूं जेके आहिनि उहे अल्लाह पाक जे इरादे खां सवाइ भले पंहिंजो ज़ोर लॻाइनि, बल्कि कुझु करे ई कोन था सघनि, चाहे बि कोन था सघनि। क़ुर पाक में अल्लाह ताला फरमायो वमा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाहु रब्बुल आलमीन। तव्हां चाहे बि कोन था सघो, तव्हां तॾहिं चाहींदव जॾहिं अल्लाह पाक चाहींदो, जेको रब्बुल आलमीन। हिकिड़ो माण्हू कंहिं माण्हूअ खे चए थो पंहिंजी परेशानी जी हालत में तूं मुंहिंजी परेशानी हीअ दूर कर, मुंहिंजी मदद कर, त भई हू जंहिंखां हीअ मदद घुरे पियो उहो हिन जो मदद करणु चाहींदो ई कोन जेसि ताईं अल्लाह पाक न चाहे। अल्लाह ताला फरमाए पियो तव्हां अल्लाह जे चाहत खां सवाइ, अल्लाह पाक जे इरादे खां सवाइ तव्हां को इरादो ई कोन था करे सघो। हू इरादो ई कोन कंदो। जेकॾहिं कंहिं माण्हूअ वटि को माण्हू वियो या को इलाज कई, का दवा इस्तेमालु कई, कंहिं डॉक्टर वटि वियो, कुझु बि करे पंहिंजो असबाब जेके इख़्तियार कंदो, उन्हनि असबाब में असबाब इरादो तॾहिं कंदा हिन खे फ़ाइदो पहुचाइण जो जॾहिं अल्लाह पाक कंदो। छो त काइनात में अल्लाह ताला फरमाए थो त का बि शइ तव्हां चाहे कोन था सघो अल्लाह जी चाहत खां सवाइ। अल्लाह पहिरीं इरादो थो करे, पोइ तव्हां इरादो कंदव। अल्लाह इरादो करे थो त तव्हां इरादो करियो, पोइ तव्हां इरादो कंदव। जेकॾहिं अल्लाह ताला इरादो करे त तव्हां, अल्लाह ताला ईअं इरादो न करे, अल्लाह ताला इहो इरादो करे त तव्हां इरादो न करियो, त पोइ तव्हां न इरादो कोन कंदव। त इरादो बि जेका शइ करे थी, इरादो बि जेको इंसान करे थो, अल्लाह पाक जो, अल्लाह पाक जी ख़ल्क़ आहे, अल्लाह रब्बुल आलमीन जी मख़लूक़ आहे। त इंसान पंहिंजे परेशानीअ खे हल करण जे लाइ, पंहिंजे मसइले खे हल करण जे लाइ कंहिं बि मख़लूक़ वटि वेंदो, कंहिं बि मख़लूक़ खे इस्तेमालु कंदो,
कंहिं बि मख़लूक खे चवंदो त उहा अल्लाह पाक जे इरादे खां सवाइ हिन जी का बि मदद नथी करे सघे। हाणे अल्लाह ताला कॾहिं इरादो फरमाईंदो, अल्लाह चए थो मूंखां तव्हां बराह रास्त मदद वठो, तव्हां ॿियनि ॾे छो था वञो, ॿियनि खे छो था चओ, तव्हांखे ॿियनि ॾे वञण जी ज़रूरत ई कान्हे, तव्हांखे ॿियनि खे चवण जी ज़रूरत ई कान्हे, तव्हां पहिरीं मूंखे चओ। इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन, अल्लाह ताला असांखे सभिनी खां पहिरीं इहा दुआ सेखारी आहे जेका असां सूरह फातिहा में अलहम्द शरीफ़ में पढ़ूं था, हर नमाज़ जी हर रकात में पढ़ूं था, जंहिंमें अल्लाह ताला असांखे सेखारियो त तव्हां हीअं मूंखां दुआ घुरो त या अल्लाह तव्हांजी इबादत करियूं था, तव्हां खां ई मदद पिनूं था। मदद अल्लाह पाक ई करे सघे थो। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जो जी इहा तालीम आहे बंदे खे ते मुंहिंजा बंदा पंहिंजे मसाइलनि खे हल करण जे लाइ मूंखां मदद हासिल कर। पर कीअं? या हिन आयत में अल्लाह ताला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनू बिस्सब्रि वस्सलात, सब्र जे ज़रिए सां ऐं नमाज जे ज़रिए सां मूंखां मदद वठो। यानी को बि तव्हां खे हादिसो पेश अची वियो, को बि तव्हांखे मसइलो पेश अची वियो, को बि तव्हांखे ग़म पेश अची वियो, पहिरीं पंहिंजे हवास खे संभालियो, पहिरीं पंहिंजे पाण खे संभालियो त ज़बान मां अल्लाह जे इरादे, अल्लाह जे शरीयत ऐं अल्लाह जी रज़ा जे ख़िलाफ़ को जुमिलो न निकिरी वञे, का बेसब्री न थी वञे, को अल्लाह ते एतिराज़ न थी वञे। ऐं पंहिंजी सोच सम्झ पंहिंजे होश हवास में हुजो, पंहिंजे पाण खे पाण संभालियो। पोइ हिम्मत करे छा करियो? वुज़ू करे नमाज़ पढ़ो, नमाज़ पढ़ो। नमाज़ पढ़ंदव त छा थींदो? अल्लाह रब नमाज़ पढ़ी पोइ दुआ घुरो, इस्तईनू, नमाज़ पढ़ी दुआ घुरो। कॾहिं बि को परेशानी अची वञे पंहिंजे पाण खे बि सम्झाए छॾिजे इहा ॻाल्हि, पंहिंजे घर वारनि खे बि इहा ॻाल्हि सम्झाए छॾिजे, औरतुनि खे, ॿारनि खे इहा ॻाल्हि सम्झाए छॾिजे त को बि मसइलो पेश अचे छा करियो? सभिनी खां पहिरीं सम्झो त हीअ अल्लाह जे तरफ़ां आहे, हिन में का न का भलाई हूंदी। पर बहरहाल हिन जो ही मसइलो हल कीअं थींदो? डॉक्टर वटि वञण खां पहिरीं, ॿिए कंहिं माण्हू वटि वञण खां पहिरीं, कंहिंखे फ़ोन करण खां पहिरीं, कंहिंखे इत्तिला करण खां पहिरीं सोचियो बि न त असांखे का तदबीर इख्तियार करणी आहे। तदबीर त इख्तियार न करियो, पर तदबीर खे सोचियो बि न। ऐं जे तदबीर जो ख़्यालु अचे त इस्तिग़फ़ार करियो, तदबीर जो ख़्यालु अचे त इस्तिग़फ़ार करियो। बल्कि ओॾी महिल जो ओॾी महिल पंहिंजे पाण खे संभाले वुज़ू करे 2 रकातूं 4 रकातूं जेतिरी नमाज़ तव्हां पढ़ी सघो पढ़ो, पोइ वेही अल्लाह खां दुआ घुरो, या अल्लाह हूं कमज़ोर आहियां, अल्लाह जा नाला वठी करे अल्लाह खां दुआ घुरो। क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमाए थो वलिल्लाहिल अस्माउल हुस्ना फदउहु बिहा, ए इंसानो अल्लाह ताला जा तमामु सुहिणा सुहिणा नाला आहिनि। वलिल्लाहिल अस्माउल हुस्ना, अल्लाह जा सुहिणा नाला आहिनि। फदउहु बिहा, उहे नाला वठी अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ घुरो। ऐं हिकिड़े हंधि अल्लाह ताला फरमाए थो उदऊनी अस्तजिब लकुम, तव्हां मूंखां दुआ घुरो ऐं तव्हांजी दुआ क़बूल कंदुसि। माना अल्लाह ताला हुकुम बि कयो ऐं त दुआ घुरो मूंखां पंहिंजूं ज़रूरतूं पिनो, ऐं वरी वाइदो बि कई त आउं वाइदो थो करियां त तव्हां दुआ घुरंदव ऐं तव्हांजी दुआ क़बूल कंदुसि। अल्लाह जो वाइदो आहे दुआ जे क़बूल करण जो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो बि हो, कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ा हज़बहु अमरुन फज़िअ इला सलात, जॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे को मसइलो पेश ईंदो हो, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फौरी तौर ते नमाज़ जे तरफ़ मुतवजा थींदा, फौरी तौर ते। ऐं पाण इहो बि ॿी हदीस में फरमायो त ॿियनि नबियनि सगोरनि जो बि हो, ॿियनि नबियनि सगोरनि जो बि इहो ई तरीक़ो रहियो। जॾहिं उन्हनि खे को मसइलो पेश ईंदो, को ग़म पेश ईंदो, को हादिसो पेश ईंदो, का परेशानी ईंदी, नमाज़ पढ़ी अल्लाह खां घुरनि, नमाज़ पढ़ी अल्लाह जा नाला वठी अल्लाह जे साम्हूं पंहिंजी कमज़ोरी ॾेखारिजे, रोइजे, अल्लाह जे साम्हूं रोइजे।
अल्लाह जे साम्हूं पंहिंजो ग़म ज़ाहिर कजे। इहो सभिनी खां पहिरीं करण जो कमु आहे। ॿियूं तदबीरूं जेके आहिनि, ॿिया जेके पंहिंजा मनसूबा आहिनि, ॿिया जेके असबाब इख़्तियार करण आहिनि, हर शइ में उहा ॿिए नंबर ते आहे। सभिनी खां पहिरीं इहो त अल्लाह पाक जे साम्हूं जो रोई अल्लाह रब्बुल आलमीन खे चओ त या अल्लाह आउं कमज़ोर आहियां, मुंहिंजी तदबीरूं जेके आहिनि उहे बि कमज़ोर आहिनि ऐं उन में का जान कान्हे। जान उन्हनि में पवंदी तुंहिंजे हुकुम सां। तूं हुकुम फरमाईंदे तॾहिं मुंहिंजो कमु थींदो, तॾहिं मुंहिंजो हीउ मसइलो हल थींदो, तॾहिं मुंहिंजी इहा परेशानी हल थींदी, तॾहिं मुंहिंजी इहा बीमारी दूर थींदी। त या अल्लाह तूं ई महिरबानी फरमा, तूं हुकुम फरमा। अल्लाह जा नाला वठी करे अल्लाह का दुआ घुरण। हर मसइले जो हल इहो आहे, हर मसइले जो हल इहो। अॼुकल्ह माण्हू कुझु परेशानी अचे थी त पोइ आमिलनि ॾे वञनि था। साईं असांखे अलाए कोई जादू थी पियो आहे, का जिन्नात थी पई आहे, असां ते कंहिं माण्हूअ जो कुझु असरात पइजी विया आहिनि, असांजे मथां कंहिं कुझु कयो आहे। पोइ आमिलनि जे वरे अल्लाह पनाह में रखे। पोइ कॾहिं त आमिल अक्सर जेके आहिनि उहे फ़राडी आहिनि अक्सर, ऐं उहे जेके कम कनि था अक्सर उहे शरीयत जे ख़िलाफ़ आहिनि। शरीयत जे ख़िलाफ़ किथे त कुफ़ुर आहे, शिरक आहे, के त बाक़ाइदा बागड़नि ॾे वञनि था, के भीलनि बागड़नि ॾे वञनि था। मुस्लमान केॾी शर्म जी ॻाल्हि आहे मुस्लमान थी करे ऐं पोइ वरी उहो माण्हू उहो काफ़िर वॾे वञे, केॾी शर्म जी ॻाल्हि। ऐं जेके मुस्लमान बि आहिनि उन्हनि में बि अक्सर जेके आहिनि उहे फ़राडी आहिनि या अहिड़ो कमु कनि था जेके इंसान जो ईमान ई ख़तरे में पइजी वियो। त पोइ जेकॾहिं थोरो घणो कंहिंखे को फ़ाइदो थी पियो त बसि फासी पियो। हाणे जॾहिं का उनखे का परेशानी थींदी सिधो आमिल वटि, जॾहिं उनखे का परेशानी थींदी सिधो आमिल वटि। अल्लाह जो रस्तो बंदि थी वियो, अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो बंदि थी वियो। हाणे इहो हिननि जे पोयां उते छा थींदो, उते हिन जो ईमान बि ख़तरे में आहे, माल बि वेंदो, जान बि ख़तरे में आहे, इज़त बि ख़तरे में आहे। औरतूं वञनि थियूं, इज़त बि ख़तरे में। केतिरा अहिड़ा वाक़ियात आहिनि जिन में इज़त बि ख़तरे में, जान बि ख़तरे में, माल बि, ईमान बि ख़तरे में। छो जो अल्लाह रब्बुल आलमीन जो जेको ॿुधायल तरीक़ो आहे, अल्लाह रब्बुल आलमीन जेको फरमायो उन खां ई हटी वियो, अल्लाह सां ताल्लुक़ कोन्हे। उन करे हुकुम इहो आहे त भई तव्हां छा करियो, नमाज़ पढ़ो ऐं जेसीं तव्हांजो मसइलो हल थिए घुरंदा रहो, घुरंदा रहो। हिकिड़ो दफ़ो न, 2 दफ़ा 3 दफ़ा, घटि में घटि हिकिड़ी दुआ 3 दफ़ा पढ़ो। अल्लाह जा नाला वठी घुरो अल्लाह खां। या क़हार जल जलाल, हिकिड़ो नालो अल्लाह जो क़हार जल जलालू माना ग़ालिब, जेको ग़ालिब आहे पंहिंजे अला क़द्रिही व क़ज़ाइही व अला क़ुदरत, पंहिंजी हर शइ यानी ते क़ादिर आहे। सॼी मख़लूक जेका आहे उहा हुनजे मातहत आहे, हू सभिनी ते, हुनजो फ़ैसिलो सभिनी ते ग़ालिब आहे। हाणे अल्लाह खां 7 दफ़ा चऊं अल्लाह खे हर नमाज़ खां पोइ, या क़हार जल जलालू, या क़हार जल जलालू, या क़हार जल जलालू। ऐं सभु हर शइ जे मथां ग़ालिब। ही मूंखे जेका तकलीफ़ आहे उहा, जेकॾहिं इहा तकलीफ़ जेको कुझु आहे तूं ॼाणींदो, बीमारी आहे या ॿी का शइ आहे, या अल्लाह तूं ॼाणींदो, ऐं हर शइ तुंहिंजे कुदरत जे तहत में आहे, तुंहिंजे कुदरत में दाख़िल, तूं हर शइ करे सघींदो। या अल्लाह इन खे ख़तमु फरमा, या अल्लाह इन खे ख़तमु फरमा। अल्लाह रब्बुल आलमीन खां घुरंदो रहे ऐं अल्लाह जो दर न छॾे, घुरंदो रहे, घुरंदो रहे, घुरंदो रहे। इहो ई रस्तो आहे। अहिड़े तरीक़े सां अचे थो, या ज़ल जलाल वल इकराम, या ज़ल जलाल वल इकराम, अलिज़्ज़ु बि या ज़ल जलाल वल इकराम। या ज़ल जलाल साहिबुल इस्तिग़नाइल मुतलक, मुतलक इस्तिग़ना जो जेको तो मालिक, बेपरवाह ज़ात,
का परवाह कान्हे, जॾहिं का परवाह कान्हे त पोइ असांजी हाजतुनि जी कान परवाह कान हूंदी। न, हर शइ खां बेपरवाह आहे, पर तव्हां जूं जेके हाजतूं आहिनि, ज़रूरतूं आहिनि, वल इकराम, सिर्फ़ु ज़ल जलाल कोन्हे बल्कि इकराम बि आहे, यानी बख़्शिश करण वारो आहे। तव्हां जूं जेके ज़रूरतूं आहिनि, जेके बि तव्हां जूं हाजतूं आहिनि, उन्हनि सभिनी खे पूरो करण वारो, उन जे तरफ़ हू बख़्शिश सां मुतवजा थिए थो पियो घुरिजे। या ज़ल जलाल वल इकराम, या ज़ल जलाल वल इकराम, या ज़ल जलाल वल इकराम। अल्लाह जा नाला क़ुरान में अल्लाह ताला फरमायो, मुंहिंजा नाला वठी मूंखां दुआऊं घुरो, मूंखां नाला वठी, मुंहिंजा नाला वठी मूंखां फदऊहु बिहा, इन्हनि नालनि सां मूंखे पुकारियो हर परेशानी में। सभिनी खां जेके 99 अल्लाह ताला पंहिंजा नाला असांखे अता फरमाया आहिनि, असांजे लाइ वॾो खज़ानो आहे। नाला वठी अल्लाह जा, अल्लाह खां दुआ घुरूं, इहा दुआ क़बूल थिए थी। जेको बि नालो असांखे सम्झ में अचे, उन जो तर्जुमो पंहिंजे एतबार सां पढ़ी, सभु नाला पढ़ी बि घुरी सघूं था, ऐं यकीन रखूं दुआ जेका आहे उन में आहे त जेको माण्हू दुआ घुरे थो, उनखे घुरिजे त उहो यकीन रखे अल्लाह जी ज़ात मां त हीअ दुआ मुंहिंजी ज़रूरु क़बूल थींदी। छो त अल्लाह पाक दुआ घुरण जो हुकुम फरमायो आहे ऐं दुआ क़बूल करण जो वाइदो फरमायो। अल्लाह ताला दुआ घुरण जो हुकुम फरमायो आहे ऐं दुआ क़बूल करण जो वाइदो फरमायो आहे। जॾहिं अल्लाह वाइदो थो करे त पोइ कमज़ोर माण्हू वाइदो कंदो आहे कंहिं शइ जो, त पोइ इम्कान हूंदो आहे त थी सघे थो हीउ माण्हू किथे आजिज़ थी वञे। भई मूं वाइदो त कयो, पर जेॾी महिल मूं वाइदो कयो ओॾी महिल हीउ हालात कोन हुआ, हाणे मग़लूब थी वियो आहियां, हाणे मुंहिंजे हथ में कोन्हे, हाणे कमज़ोर थी वियो आहियां, ओॾी महिल ॿिया हालात हुआ। मूं वाइदो कयो त आउं तोखे हेतिरा पैसा ॾींदुसि, हाणे पैसो मूं वटि कोन्हे। इंसान त ईअं चई सघे थो, मख़लूक त ईअं चई सघे थी, पर अल्लाह पाक हर वक़्तु क़ादिर, हर शइ ते क़ादिर, जेको हर शइ ते क़ादिर आहे उन वाइदो कयो आहे तव्हां मूंखां दुआ घुरो, आउं तव्हांजी दुआ क़बूल कंदुमि। ऐं पंहिंजी पाण दुआ घुरिजे। माण्हू ॿियनि खां पिया दुआऊं घुराईंदा आहिनि, साईं मुंहिंजे लाइ दुआ घुरो, ठीकु आहे चई सघिजे थो, जाइज़ आहे, पर असुलु इहो आहे त पाण ई दुआ घुरिजे। छो त हिकिड़े माण्हूअ खे का परेशानी आहे, का तकलीफ़ आहे, बीमारी आहे, कंहिं बि क़िस्म जो को रंज आहे, उन खे जेतिरो दर्द हूंदो, उन खे जेतिरो पंहिंजे परेशानी खे दूरि थियण जो ख़्यालु हूंदो, उहो ॿिए खे कोन थींदो। कंहिं बुज़ुर्ग खे चए थो ठीकु आहे, उहो बुज़ुर्ग आहे, अल्लाह वारो आहे, अल्लाह जो हुन सां ताल्लुक़ आहे, अल्लाह हुनजी ॿुधे थो, असांजी ॿुधे थो। अल्लाह रब्बुल आलमीन ईअं कोन फरमायो त जेको आहे गुनहगार मूंखां दुआ न घुरे, गुनहगार जेको आहे उहो नेकोकार खे चए त उहो हुनजे लाइ दुआ घुरे, ईअं कोन चयो अल्लाह ताला। साईं माण्हू चवंदा आहिनि साईं तव्हां दुआ घुरो, तव्हां घुरो पंहिंजे लाइ, न आऊं त साईं असां साईं गुनहगार आहियूं। भई अल्लाह किथे चयो त गुनहगार मूंखां न घुरो? गुनहगार आहियो, पर जेकर तव्हां तौबा कई त तव्हां गुनाहगार कोन रहियो, हाणे तव्हां अल्लाह जा दोस्त थी विया। ठीकु आहे, दुआ में पहिरीं तौबा करियो, दुआ में पहिरीं तौबा करियो, तव्हां अल्लाह जा वली बणिजी वेंदव, पोइ अल्लाह खां दुआ घुरो। अल्लाह जो वली बणजणु मुश्किल त कोन्हे, अल्लाह जो वली बणजणु मुश्किल कोन्हे। जेकॾहिं तौबा कई, हिकिड़े सेकंड बि कोन थो लॻे तौबा करण में, दिलि में इहो ॾुख कयो त या अल्लाह मूं जेको कयो मूंखे माफ़ फरमा, आईंदे कोन कंदुसि, त बसि तौबा थी वई ऐं इहा अल्लाह जो वली बणिजी वियो। अल्लाह जो वली बणिजी वियो त बसि हाणे दुआ घुरे, ऐं जेतिरे दर्द सां, जेतिरी संजीदगीअ सां, जेतिरे दिलि सां पंहिंजे लाइ दुआ घुरंदो, ॿियो हिन जे लाइ कोन घुरे सघो। त अल्लाह रब्बुल आलमीन खे पुकारजे, बाक़ी इन्हनि आमिलनि जे चकरनि में न लॻिजे। अक्सर माण्हू ईअं वञी पंहिंजे ईमान बि जेको ख़तरे में विझी था अचनि, पंहिंजी जान, इज़त, माल, घणेई लुटेरा वेठा आहिनि जेके बसि चवंदा त भई, ऐं जीअं आमिल वटि वेंदा उहो चवंदो तव्हां ते जादू आहे, तव्हांजा दुश्मन आहिनि, तव्हांजे मथां हीअं थी वियो आहे, तव्हांजे मथां हूअं थी वियो आहे, एॾियूं वॾियूं ॻाल्हियूं तव्हां खे करे ॿुधाईंदव। ऐं जेकर थोरो को फ़ाइदो कुदरत सां थी वियो
त बसि पोइ माण्हू हमेशह जे लाइ उन माण्हूअ जे कब्ज़े में अची वियो। भई अल्लाह पाक असांखे हिननि जो मोहताज कोन कयो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो तव्हांखे मूं पैदा कयो, ऐं तव्हांजो ख़ालिक़ आहियां, मालिक आहियां, मूंखे तव्हां सां प्यारु आहे। 99 माउ पीउ जेतिरी पंहिंजे औलाद सां मुहबत कंदा, 99 दर्जा मूंखे तव्हां सां मुहबत आहे। उन अल्लाह पाक जेको असां सां एतिरी मुहबत करे थो, परेशानियुनि में असांखे किन जे हवाले कोन कयो आहे। अल्लाह चए थो हा तव्हां नमाज़ पढ़ो, सब्र करियो, नमाज़ पढ़ो, मुंहिंजा नाला घुरी वठी मूंखां पिनो। हिकिड़े बुज़ुर्ग फरमायो अल्लाह जा 4 नाला आहिनि, या अज़ीज़, या अज़ीज़ ऐं या गफ़ूर, या रहीम, या वदूद। ए नाला वठी अल्लाह रब्बुल आलमीन खां घुरो। बल्कि जेके बि नाला आहिनि अल्लाह जा, हिकिड़ो माण्हू चए थो या अल्लाह, या अल्लाह, इहो अल्लाह खे पसंदि। अल्लाह जो नालो त इस्म आज़म आहे, इस्म आज़म आहे। पर कॾहिं कॾहिं कंहिं बुज़ुर्ग जे कंहिं मामूल में हूंदो आहे, हू कंहिं केॾी महिल कंहिं कैफ़ियत में कुझु नाला हुनजी ज़बान ते ईंदा आहिनि, पोइ हू घुरंदो आहे, हुनखे फ़ाइदो थींदो, हू चवंदो तव्हां बि ईअं घुरो। त असां बि घुरी सघूं था। अल्लाह ताला क़ुरान में पंहिंजे सभिनी नालनि जे बारे में फरमायो वलिल्लाहिल अस्माउल हुस्ना फदऊहु बिहा। अल्लाह ताला जा सुठा सुठा सुहिणा सुहिणा नाला आहिनि। अल्लाह ताला खां उन्हनि नालनि जे ज़रिए सां दुआ घुरो ऐं पोइ पूरी उमेद रखिजे। ऐं उन सां गॾोगॾु इहो बि हुजे ज़हन में त आऊं जेकॾहिं मुंहिंजी दुआ क़बूल न बि थी त आऊं अल्लाह खां राज़ी आहियां। क़बूल न थी जो मतिलबु इहो त अल्लाह क़बूल त करे थो दुआ, हर माण्हू जी दुआ अल्लाह क़बूल करे थो, पर इहो ज़रूरी कोन्हे त जेका शइ उहा घुरे पियो उहा ई हुनखे मिले। जेकॾहिं उहा शइ हुनजे लाइ अल्लाह जे इल्म में बहितर हूंदी त अल्लाह ताला हुनखे उहा अता फरमाईंदो। पर जेकॾहिं न त उन खां अलावा ॿी का शइ अता फरमाए छॾींदी, या का मुसीबत अल्लाह हुन खां हटाए छॾींदो, या वरी उन जे लाइ कुझु बि कोन थींदो, बसि अल्लाह ताला आख़िरत जे लाइ उहा ज़ख़ीरो करे रखी छॾींदो। आख़िरत में जेॾी महिल हुनखे उन जो बदिलो मिलंदो, हुनखे हुन जो अल्लाह ताला हिकिड़े हिकिड़े माण्हूअ खे घुराईंदो, हिकिड़े हिकिड़े मुसलमान खे घुराईंदो। काफ़िर जी ॻाल्हि कान्हे, ईमान वारे जी ॻाल्हि। उनखे घुराईंदो, उन खां पुछंदो मूं तोखे दुआ करण जो हुकुम कयो हो? चवंदो हा साईं, तव्हां मूंखे दुआ करण जो हुकुम कयो, तो मूंखां दुआऊं घुरियूं हुयूं? हा मूं दुआऊं घुरियूं हुयूं। पोइ हिनखे हिकिड़ी हिकिड़ी दुआ यादि ॾियारी वेंदी, तो फलाणे मौक़े ते मूंखां हीअ दुआ घुरी, उहा पूरी थी वई। चवंदो हा साईं, वाकई उहा दुआ पूरी थी। फलाणे मौक़े ते तो मूंखां दुआ घुरी, तुंहिंजी उहा दुआ बज़ाहिर पूरी कान थी। चवंदो हा साईं। पोइ अल्लाह ताला हुनखे चवंदो हाणे मथे निहार। हू मथे ॾिसंदो त जन्नत जो हिकिड़ो दर्जो, हिकिड़ो महल हुनखे नज़र ईंदो। अल्लाह ताला हुनखे फरमाईंदो उहा जेका दुआ तुंहिंजी क़बूल कान थी हुई न, उन जे बदिले में आउं तोखे हीउ थो ॾियां। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त बंदो ओॾी महिल तमन्ना कंदो त दुनिया में मुंहिंजी का बि दुआ क़बूल न थिए। हिते त चए थो हर दुआ क़बूल थिए, जेको चवां थो अञा चई बस मस करियां त मूंखे मिले, देरि न थिए, हर शइ मिले। इंसान जेको आहे सो यानी जल्दबाज़ आहे। ख़ुलिक़ल इंसान अजूला, क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमाए इंसान खे जल्दबाज़ पैदा कयो वियो आहे। सहप कान्हे हिन में, थोरी अचे थी तकलीफ़ उहा बर्दाश्त कान थी थिए हिन खां। त हिते चए थो फौरन जेका शइ आऊं चवां पियो मूंखे मिले, पर हुते चवंदो त न, जेके दुआऊं जेके शयूं हुते मिलियूं हुयूं न घुरण सां, उहे बि न मिलनि हा, सभु हिते मिलनि हा। अजीब आहे इंसान जो हाल। त अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ मुतवजा थियूं, अल्लाह जे तरफ़ रुजू करियूं। जेॾी महिल का परेशानी अचे थी त ओॾी महिल ॿ कम करण जा आहिनि। हिकिड़ो त इस्तिग़फ़ार करे, थी सघे थो त अक्सर असां जहिड़ा गुनहगार माण्हू जेके आहिनि उन्हनि जे मथां जेके परेशानियूं अचनि थियूं उन्हनि जे गुनाहनि जे करे ई अचनि। असांखे अल्लाह जा वली कोन आहियूं, अहिड़ा बुज़ुर्ग कोन आहियूं जो असांजी आज़माइशुनि जे लाइ अचे, ये दर्जात बुलंद करण जे लाइ अचे। असां गुनहगार आहियूं, असांजे लाइ जेके अचनि थियूं
परेशानियूं उहे असांजे गुनाहनि जे करे अचनि थियूं। गुनाहनि जो इलाज तौबा आहे, इस्तिग़फ़ार आहे। खूब तौबा करियूं, खूब इस्तिग़फ़ार करियूं। बल्कि हदीस में अचे थो मल लज़िमल इस्तिग़फ़ार जअल अल्लाहु लहू मिन कुल्लि ज़ैक़िन मख़रजा व मिन कुल्लि हम्मिन फ़रजा व रज़क़हू मिन हैसु ला यहतसिब। जेको माण्हू कसरत सां माफ़ी पिने अल्लाह पाक खां पंहिंजे गुनाहनि जी, या अल्लाह मूंखे माफ़ कर, या अल्लाह मूंखे माफ़ कर, ऐं तौबा सां गॾु तौबा करे, या अल्लाह आईंदे कोन कंदुसि, त पोइ अल्लाह हर तंगीअ मां उनखे कढंदो, परेशानियुनि मां, मुंझारनि मां कढंदो। अल्लाह जो वाइदो आहे। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जअल अल्लाहु लहू मिन कुल्लि ज़ीक़िन मख़रजा व रज़क़हू मिन कुल्लि हम्मिन फ़रजा। ऐं हम चइबो आहे अल्लज़ी युज़ीबुल इंसान, अहिड़ी परेशानी जेका इंसान खे ॻारे छॾे, अहिड़ी परेशानी जेका इंसान खे ॻारे छॾे उनखे हम चइबो आहे। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कसरत इस्तिग़फ़ार सां छा थींदो, अहिड़ियूं परेशानियूं जेके तव्हांखे ॻारे छॾीनि अल्लाह उन्हनि परेशानी खे हटाए तव्हांखे आफ़ियत नसीब फरमाए छॾे। ऐं व रज़क़हू मिन हैसु ला यहतसिब, अहिड़ी जाइ तां तव्हांखे रोज़ी अता फरमाईंदो जितां तव्हांखे साए गुमान बि कोन हो, तव्हांजे सोच में बि कोन हो त मूंखे रोज़ी हितां बि अल्लाह पाक ॾेई सघे थो। अल्लाह पाक तव्हांजे लाइ रोज़ीअ जा दरवाज़ा उतां खोले छॾींदो, परेशानियूं हल, मुंझारा ख़तम, ऐं जेको आहे सो यानी परेशानियूं दूर ऐं रोज़ीअ जा दरवाज़ा पिया खुलनि, आसानियूं बि थियनि। छा ते? इस्तिग़फ़ार, कसरत सां इस्तिग़फ़ार करे, तौबा करे। त हिकिड़ो त इस्तिग़फ़ार करे, ॿियो दुआ घुरे या अल्लाह मुंहिंजी हीअ परेशानी दूर फरमा, ऐं यकीन रखे त अल्लाह ताला ज़रूरु कंदो। पर उन सां गॾोगॾु इहो बि रखे ज़हन में त जेकॾहिं अल्लाह पाक मुंहिंजी हीअ ॻाल्हि पूरी न कई तॾहिं बि आऊं अल्लाह पाक मूंखे जहिड़े हाल में रखे आऊं अल्लाह जे फ़ैसिले ते राज़ी आहियां। रज़ा बर क़ज़ा, बुज़ुर्गनि जो वॾो, बुज़ुर्गीअ जो वॾो मक़ाम आहे तस्लीम और रज़ा। पहिरियों मक़ाम आहे इख़लास, हो बि वॾो मक़ाम आहे, पर इन खां वॾो मक़ाम आहे तस्लीम और रज़ा, अल्लाह जे फ़ैसिले ते राज़ी रहणु। हिकिड़ो माण्हू घुरे पियो या अल्लाह मूंखे हीउ ॾे, या अल्लाह मूंखे हीउ ॾे, या अल्लाह मूंखे हीउ ॾे, घुरे भले। घुरणु बादशाहीअ जो बि गुनाह कोन्हे। हिकिड़ो माण्हू बादशाह त घुरे, दुनिया घुरे, गुनाह कोन्हे, जेको कुझु चाहे घुरे, गुनाह जो सवाल न हुजे। नेमतूं दुनिया जूं भले घुरे, घुरणु मना कोन्हे, पर राज़ी रहे फ़क़ीरीअ ते बि। घुरे भले बादशाह ते बि, पर राज़ी रहे फ़क़ीरीअ ते बि। घुरे भले कुझु बि, पर जेका हालत आहे अल्लाह ताला ॾिनी आहे उन ते राज़ी बि रहे। छो त अल्लाह ताला हुनजी उहा पूरी तॾहिं कंदो जॾहिं हिन जे हक़ में हूंदी। अल्लाह खे ख़बर आहे त जेको कुझु घुरे पियो इहो हिन जे लाइ हक़ में आहे या हिन जे ना हक़ में आहे, हिन जे लाइ ख़ैर आहे या हिन जे लाइ शर आहे। पोइ अल्लाह ताला वॾो करीम आहे असांजे मथां। असां त बेवकूफ़ीअ जे करे कॾहिं पंहिंजो शर बि घुरूं था। हिकिड़ो माण्हू चए थो मूंखे हीउ उहिदो खपे, हालांकि अल्लाह खे ख़बर आहे त इहो उहिदो हिनखे मिली वियो त पोइ हीउ पंहिंजी आख़िरत बर्बादु करे छॾींदो, पोइ पंहिंजी आख़िरत बर्बादु करे छॾींदो। अल्लाह ताला हुनखे उहो उहिदो कोन थो ॾे। त अल्लाह ताला जेॾी महिल बंदो अहिड़ी का शइ घुरे थो जेका उन जे हक़ में बहितर कान्हे त पोइ अल्लाह ताला हुनखे उहा कोन थो ॾे। पोइ वरी अल्लाह ताला हुनखे उहा थो ॾे जेका उनजे हक़ में बहितर आहे, या उन खां का मुसीबत हटाए थो छॾे, या आख़िरत में उनखे अता फ़रमाए थो। अल्लाह ताला असां सभिनी खे पंहिंजे तरफ़ रुजू नसीब फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुन्नत।